नाज़रीन हेडलाइन समाटियूं ते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां बलोचिस्तान जे MNA ऐं क़ौमी असेंबली में पार्लियामानी अॻवान ख़ालिद मक्सी मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में बलोचिस्तान जी सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। उन मौक़े ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त बलोचिस्तान जे हक़नि लाइ अॻु में बि कमु कयो आहे, हाणे बि आवाज़ उथारींदा रहंदासीं। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां बलोचिस्तान जे MNA क़ौमी असेंबली में पार्लियामानी अॻवान ख़ालिद मक्सी जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में बलोचिस्तान जी सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। उन मौक़े ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त बलोचिस्तान जे हक़नि लाइ अॻु में बि कमु कयो आहे, हाणे बि आवाज़ उथारींदा रहंदासीं। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां बलोचिस्तान जे MNA ऐं क़ौमी असेंबली में पार्लियामानी अॻवान ख़ालिद मक्सी जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में बलोचिस्तान जी सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। उन मौक़े ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त बलोचिस्तान जे हक़नि लाइ अॻु में बि कमु कयो आहे, हाणे बि आवाज़ उथारींदा रहंदासीं।